हिक भेरे मुंहिंजे चाचे मूंखे ॿुधायो त जॾहिं मां नंढो हुयसि मुंहिंजे ॾाॾे नसीहत ॾिनी हुई जेको मां मरण घड़ी ताईं न विसारे सघंदुसि। उन ॿुधायो त जॾहिं तोखे का ॻाल्हि ॾुख ॾिए या कावड़ ॾियारे त उन वक़्तु उन ॻाल्हि जो जवाबु न ॾिजे पर ॿिए ॾींहुं ॾियणु घुरिजे। उन ॿुधायो त मूंखे उन वक़्तु ॻाल्हि सम्झ में न आई पर उन नसीहत खे पंहिंजे ज़हन में विहारे छॾियो। जॾहिं मां वॾो थियसि ऐं उन नसीहत ते अमल करणु शुरू करे छॾियो उन खां पोइ कहिड़ी बि ॻाल्हि ते मूंखे कावड़ ईंदी हुई ऐं तकिड़ो जवाबु न ॾींदसि ऐं उन खे ॿिए ॾींहं लाइ छॾे ॾींदो हुयसि ऐं ॿियो ॾींहुं थींदो हो ऐं मूंखे अहसासु थींदो हुओ त हूअ ॻाल्हि बिल्कुलु फज़ूल हुई ऐं जवाबु ॾियण जे क़ाबिल न हुई। पोइ मूंखे सम्झ में आयो त हिन मूंखे कावड़ वारे वक़्त में सब्र करणु सेखारियो हो। अॼु जी साइकोलॉजी बि चवंदी आहे इंसान जी जिस्म में कावड़ ॾियण वारा हार्मोन 12 मिंट ताईं एक्टिव रहंदो आहे। असांखे उन वक़्त में दरगुज़र करणो आहे।